कराची में ख़बर शामिल कयूं त वफ़ाक़ी सर्विस जा 18 खां 22 ग्रेड जा 32 ऑफिसर्स हलंदड़ ऐं ईंदड़ साल रिटायर थी वेंदा। वक़्ती IG सिंध डॉक्टर कामरान फज़ल 14 ऑगस्ट ते रिटायर थींदो। नैब में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ नजफ़ मिर्ज़ा 26 फरवरी 2023 में रिटायर थी वेंदो। ख़ालिक दाद सेप्टेंबर ऐं डॉक्टर आफ्ताब पठान दिसंबर महीने में रिटायर थींदो। वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न कामोरनि जे रिटायरमेंट बाबति इख़्तियारनि खे आगाही ॾेई छॾी आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर शाहिद मीरानी खां। शाहिद, छा अपडेट्स आहिनि? 32 ऑफिसर्स जेके आहिनि 18 खां 22 ग्रेड जा उहे हलंदड़ ईंदड़ साल रिटायर थी वेंदा। जी बिल्कुल मेहताब, वफ़ाक़ी सर्विस जा 18 खां 22 ग्रेड ताईं जा 32 ऑफिसर हलंदड़ साल ऐं ईंदड़ साल जे शुरूआती महीननि में पंहिंजी सर्विस जो मुदो मुकमल करे रिटायर थी वेंदा। इन हवाले सां अॼु वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जी अख़्तियारनि पारां रिटायर थींदड़ जेके कामरा आहिनि उन्हनि बाबति अख़्तियारनि खे आगाही ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां रिटायरमेंट बाबति आगाही वारो हिकु लेटर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ खातनि तां उमाणियो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 22 ग्रेड जो DG नेशनल पुलिस ब्यूरो NPB जेको आहे मेयर ख़ालिक दाद उहो 6 सेप्टेंबर 2022 ते रिटायर थी वेंदो। ऐं सिंध जो जेको वक़्ती IG आहे डॉक्टर कामरान फज़ल उहो 14 अगस्त 2022 ते पंहिंजी सर्विस मुकमल करे रिटायर थींदो। नेशनल पुलिस फाउंडेशन जो MD आहे डॉक्टर आफ्ताब पठान जेको सिंध में बि मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही चुको आहे, उहो 31 दिसंबर 2022 ते पंहिंजे मुदो मुकमल करे रिटायर थी वेंदो। जॾहिं त नैब में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ पुलिस ऑफिसर आहे नजफ़ मिर्ज़ा, उहो 26 फरवरी 2023 ते रिटायरमेंट अख़्तियार कंदो। ऐं वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां इहो ॼाणायो वियो आहे त हलंदड़ साल ऐं ईंदड़ साल जे शुरूआती महीननि में वफ़ाक़ी सर्विसिस जे पुलिस ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि में अहम उहिदनि ते कमु कंदड़ मजमूई तौर ते 32 ऑफिसर आहिनि। उन्हनि मां कुझु ऑफिसर जेके आहिनि बलोचिस्तान ऐं पंजाब समेत खैबर पख्तूनख्वा ऐं सिंध में अहम उहिदनि ते मुक़ररु थियल आहिनि। ऐं कुझु कामरा जेके आहिनि उहे वफ़ाक़ी जेको सेक्रेटरीट आहे उनमें उहिदनि ते मुक़ररु थियल आहिनि। उन्हनि जी रिटायरमेंट बाबति वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां अख़्तियारनि खे आगाही ॾिनी वई आहे। जी